अस्सलाम वालेकुम। वेलकम साल पर इंसाइक्लोपीडिया चाला खुशावत भी सही है। हाणे पाण क्लस्टर स्कूल जो मैं जो बो प्रॉब्लम कंदासीं हिनका पहिरियों वारो भी जो प्रॉब्लम है वो भी हल थियल है, ॿिया भी ईंदड़ इंशाल्लाह जल्दी अपलोड कंदासीं। ठीक है। इन वीडियो की डिस्क्रिप्शन में प्लेलिस्ट की लिंक भी गिवन है जी सिर्फ IBA की मैथ की है। असो टारगेट है तो तकरीबन IBA की मैथ के क्लियर कयूं उन तकरीबन अस 5 भी प्रॉब्लम सॉल्व कया जी थोड़ा थोड़ा कर अपलोड कंदा रहंदासीं। इन करे चैनल को सब्सक्राइब करे वठो। ही प्रॉब्लम है इनमें छा तो चे द अर्शद सैलरी वाज 30,000। फर्स्ट इट इंक्रीज बाय 3% and then decrease by 3%. What is the current salary of Arshad? अर्शद जी सैलरी हुई 30,000। पहिरियों उनमें इंक्रीमेंट तो लगे इंक्रीज थे थी 3%, वरी घटिजे थी 3%। तो हाणे को उनकी सैलरी जी हाणे उनकी सैलरी घणी आहे हू पाण खे मालूम करनो। तकरीबन जो भी मां ॾिसण वारो चवंदो बाबा जेकॾहिं पहिरियों इंक्रीज थी आहे 3%, वरी डिक्रीज़ थी आहे तो साॻी 30,000 ही सैलरी रहंदी। बाक़ी ईअं न आहे हिन खां 30,000 खां थोड़ी घटि थींदी हू पाण कैलकुलेट करे साबित कयूं था। ठीक है। हिन में 2 स्टेज हूंदा। ठीक है। 2 स्टेप पाण खे क्लियर करना पवंदा। पहिरियों तो इंक्रीमेंट थे थी, इंक्रीज थे थी 3%। जेकॾहिं 3% इंक्रीज थे थी तो पोइ सैलरी घणी थी थिए पहिरियों ही फाइंड कंदासीं। हुन खां पोइ डिक्रीज़ थे थी तो पोइ घणी थी बचे हू पाण मालूम कंदासीं। सब सवलो आहे। डायरेक्ट 30,000 आहे तो 30,000 लिखो, हिन के ज़रब कयो 3% सां 3% सां। हाणे परसेंटेज जॾहिं मालूम करणो हूंदो तो उनजो मतलब हूंदो आहे परसेंटेज जी साइन वही ऐं 2 ॿुड़ियूं ख़त्म। बाक़ी पाण डायरेक्ट जेका बचा उन्हनि खे ज़रब करे छॾींदासीं। 3 के 3 सां ज़रब कयोसीं तो 9 आया, बाक़ी 2 ॿुड़ियूं जेकियूं आहिनि हू पाण मतलब 30,000 जो 3% जेको आहे हू 900 थियो। हिन जे बारे में हिकु डिटेल वीडियो आहे जेकी मथे कार्ड में शो थींदी हूंदी ऐं डिस्क्रिप्शन में मिलियल आहे, हू भी तव्हां ॾिसी वठंदो तो मज़ीद क्लियर थी वेंदो ही परसेंटेज कीअं पाण मालूम कंदा हुन जे बारे में। ठीक है। हाणे ही 900 मतलब इंक्रीमेंट थियो उनमें तो 30,000 प्लस 900 घणा थिया 30,900। ठीक थियो। ही इंक्रीमेंट थियण खां पोइ जी आहे हिकु पंहिंजो ही थियो। हाणे हाणे डिक्रीज़ थी थिए साॻी 3% डिक्रीज़ थिए थी 3% डिक्रीज़ थिए थी तो पोइ बाक़ी घणी बची थी। हाणे ॾिसो इनमें तो जॾहिं वधी आहे तंहिं महिल हुई सैलरी 30,000। हाणे जॾहिं घटे थी तो तंहिं महिल तो 30,900 आहे नी तो इन करे पाण 30,900 जो ही 3% कटंदासीं 3%। ठीक है। साॻो ही तरीक़ो ही परसेंटेज जी साइन वही 2 ॿुड़ी वयूं, बाक़ी 309 के ज़रब कंदासीं पाण 3 सां तो जवाब पाण वटि ईंदो 927। ठीक है। हाणे घटी घणी आहे 927 घटि थी आहे ऐं वधी घणी हुई 900 वधी हुई मतलब 30,000 खां खुटी नी। हाणे 30,900 में जॾहिं पाण कट कंदासीं 927 जेतिरी घटि थी आहे तो पाण वटि घणी बचंदी 29,973। ही उनकी करंट सैलरी है, ही पांचो जवाब है। जेकी करंट सैलरी अर्शद जी 29,973 रुपया आहिनि। ठीक है। ईअं ई तव्हां ॿिया प्रॉब्लम भी पाण प्रैक्टिस करे करणु घुरिजे तव्हांखे जीअं तव्हां को भी प्रॉब्लम अहिड़ो मिस न थिए। बाक़ी इनमें को ॾुखियो न आहे, तव्हां डायरेक्ट जो ऑप्शन मिलियल हूंदा हुन मां ही ॾिसी तव्हां ॿुधाए सघो था। छो जो घटि थिए थी जेकी ही पहिरियों सैलरी हुई 30,000 तो वरी इंक्रीमेंट थी वरी उनमें डिक्रीज़ थी हुई सैलरी तो असल का जो शुरू में होंगी उनका थोड़ी घट होंगी। जी ॾिसो हाँ सिर्फ 27 रुपये जो फ़र्क पियो। ये तव्हांखे ही 2 स्टेप फॉलो करण खपन।
तॾहिं कमु थींदो। शुरू में प्रैक्टिस कयो, बाद में ईअं मतिलबु डायरेक्ट ॾिसी तव्हां करे सघो था। जेकॾहिं चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक बि कयो, कमेंट बि कयो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।